सिंधु दरिया जे पाणीअ सां डैम भरे वॾी साज़िश कई पई वञे। सूबे के हिसे जो पाणी न मिलणु ज़्यादती आहे। कुझु बि थी पए पर असां हिसे जो पाणी हासिल करे रहंदासीं। इहो बयानु आहे सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह। वॾे वज़ीर मुराद अली शाह निशानदगी कई आहे त संदसि एहतिजाज बाद अरसा 20,000 क्यूसिक पाणी छॾियो आहे। पर छा इहो पाणी सिंध में पैदा थियल सूरत हाल लाइ काफ़ी आहे? सवाल इहो बि आहे त छा अरसा पारां छॾियल इज़ाफ़ी पाणी सिंध जे एहतिजाज खे रोकराइण जो तरीक़ो आहे त जीअं इहो तासुर ॾेई सघिजे त मसइलो हल थी रहियो आहे। सखर बैराज जे दौरे दौरान सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध में पैदा थियल पाणी खोट ऐं वज़ीर आज़म खे लिखियल ख़त वारे मामले ते ॻाल्हायो आहे। वॾे वज़ीर सवाल उथारियो त हिन वक़्तु जॾहिं दरिया में गुज़िरियल साल जे भेट में वधीक पाणी मौजूदु आहे त पोइ सूबे खे घटि पाणी छो पोइ ॾिनो वञे? हा, इहा का वॾी साज़िश लॻे थी। सैयद मुराद अली शाह चयो त सिंध जे पाणी मामले ते 3 ॾींहं अॻु वज़ीर आज़म खे ख़त लिखियो। कंहिं ते इल्ज़ाम नथो लॻायां, असां रुॻो पंहिंजे हिसे जो पाणी घुरी रहिया आहियूं। वॾे वज़ीर चयो त अरसा पहिरियों मञण खां इनकार कयो, जॾहिं अंग अखर ॾिना पोइ खेनि मञणो पियो। असां 41% पाणी खोट जी शिकायत कई आहे, जंहिंखां पोइ 20,000 क्यूसिक पाणी छॾियो वियो आहे। मुराद अली शाह चयो त सखर बैराज सिंध जे मशत जो ज़ामिन आहे। सिंधु दरिया ज़रई मशत जो ज़ामिन आहे। हिन चयो त टेलीमीटर सिस्टम मॉनिटर कयो पियो वञे, पंहिंजे हिसे जो पाणी ज़रूरु हासिल कंदासीं।